अस्सलाम वालेकुम बाबा वालेकुम सलाम। तबीयत सही है? जी बाबा तबीयत मुंहिंजी सही आहे। हा ॿुधायो छा? जी वो तव्हांजी तगारी खपे, मुंहिंजी माई कपिड़ा थी धोए। मैं कपड़ा थी धोए? हाँ तो अंदर मोकिलिस भले। बाबा ही छा पियो ॻाल्हाई? मुंहिंजे माई खे तुंहिंजे घर में छो मोकिलियां? न न तगारी बस हिकिड़े ॻोठ जा आहियूं न, माई अंदर अची जी घर में। न बाबा अंदर तुंहिंजो कहिड़ो कम आहे तुंहिंजे घर में जी कपिड़ा धोए? ॻाल्हि ॿुध, तगारी तो कम ॿिया थो। हाँ पर मूंखे जल्दी वापस कजाए, सुभाणे हर हाल में मूंखे वापस। बाबा आऊं तोखे सुभाणे सवेरे अची ॾेई वेंदो तगारी पंहिंजो। नई मूं वरिती आहे, महांगी वरिती आहे 500 रुपए में। मूंखे सुभाणे ख़्याल सां वरी आणी ॾिजाए, ठीकु आहे बाबा? हाज़िर हाज़िर बाबा, तव्हांखे आणी ॾींदासीं यार, तगारी त पाड़े करे वेठा आहियूं। हाँ ठीकु आहे ठीकु आहे। बॾिस नई नवेली माना आहे तगारी, ॾिसीस। अबा ये छा आया ने से? वो हाणे में तो मानी थोड़ी न रखणो आहे, तो कपड़ा धोणा आहिनि न। बाबा रन तोरी मानी बाबा ॾिस तुंहिंजे तगारी खे निशाना यादि कजे, वरी चवंदे मूंखे ॿियो तगारी ॾेई वियो आहे। ना बस इहो ई आहे बाबा, वरी गंद थींदो, सही कोन थो लॻे न माण्हू खे। सुभाणे मूंखे आणे ॾिजाए बाबा। बिल्कुलु तव्हांजी महिरबानी, कुर्ब लख थोरा एहसान। हाँ ठीकु आहे, सुभाणे मूंखे आणे ॾिजाए। हा हा हा। वालेकुम सलाम। मुस्तखर बुधा खैरा? बाबा अमन तव्हां ॿुधायो ईसो खण खैरा? सभु ख़ैर लॻो पियो आहे। इहो मूं मुंहिंजी इमानत तव्हां वटि आहे, तव्हांखे अने कहिड़ी इमानत? अड़े जेको खणी वियो आहे देखड़ो उन सोचियो त मूंखे ॾे इहो तगारी। अच्छा अच्छा तगारी। हा बाबा जो नंग हो तूं पादर खाराईंदी जा माई जे हथां। तोखे ॻाल्हि ॿुधायां थी, पोइ तगारी मुंहिंजे ॿार ने विकिणी छॾियो। ऐं घर 2 ॾींहं पूरा कोन होसि। हींअर वञा पियो, माना घर वियो हुउसि, वरी चकर ॾियण पियो वञा, वरी ॿार ने विकिणी छॾियो। हाणे वरी पोइ त पोइ अची वरी नई अची ईंदुसि, को मसइलो कोन्हे। न ख़ैर ख़ैर थींदो पर जो न माना कुझु माण्हू खे शर्म हया बि हूंदो आहे। हाणे ईअं त कोन्हे, न अहिड़ा माण्हू कोन्हे, अहिड़ो को मसइलो कोन्हे। वरी ॾियण वारनि खे बि शर्म थियणु घुरिजे, अहिड़े माण्हू खे बेचकर न ॾियनि। न न ख़ैर आहे, हाणे असां बि सम्झी वियासीं, ॾींदासीं। पर तव्हां ॼणनि खे पर वरी माना पाड़े माण्हू थोरो ख़्यालु करो। उहो को माना मसइलो कोन्हे, थी वेंदो कॾहिं कॾहिं माण्हू ग़लती थी वेंदी आहे। वरी बेचकर असांखे ज़रूरत हूंदी न, घर में घिड़ी माना कुझु बि खणी ईंदासीं त तव्हां असां कोई कोन ॾींदासीं। बाबा माना हाणे दादागिरी करे खणी जेको वयो हुयो उहो वापसि कोन कयो, छो तुंहिंजे पीउ जी भाषा आहे? बाबा तुझे चवां पियो ॿार ने विकिणी छॾिया, तव्हां नओं वठी ईंदा। अटो कोन्हे घर में, हले मुंहिंजे अटो त खणी ॾियां। बाबा ॻाल्हि अटे जी कोन्हे, हर को खाए पियो, पैसा खपे वटि हूंदा आहिनि। मसइलो इहो आहे तव्हांजी तगारी नंढड़े ॿार खे कहिड़ी ख़बर थी छा आहे छा कोन्हे, खणी लोड ॿाहिरि खे ॾेई छॾियो। माई तो वरी अंधी हुई? माई वारी 2 ॾींहं खां वठी कोरोना वायरस जो अस्पताल में पियो आहे। माई हिते घर आहे कोन। मुंहिंजो आऊं पाण वञी कपिड़ा धोआं, मूं कपिड़ा धोई वरी रखी छॾियो, तूं ॿारनि खणी ॾेई छॾिया, घर होसी कोन। हाणे जेको तोखां माई कपिड़ा थी धोआरे, तूं वरी कहिड़ो बाबा मुंहिंजे माई जो ग़लती कोन्हे न। उहो त बाबा उहो त बीमार पियो आहे, लाज़मी आहे। आऊं कोन्हे त आऊं धोईंदुसि मजबूरी में। ॿिए चकर जे न मुंहिंजो इहो तगारी खयो अथई या मूंखां का बि चीज़ जी उमेद रखी अथई न, त आऊं जूतो हणंदुसि। चकले ई माण्हू बाबा तूं तमीज़ सां थोरो अरे ॻाल्हाए। छा तमीज़? तमीज़ सां बाबा, बाबा तमीज़ सां ॻाल्हाए, ॻाल्हाईंदो आहे। ॿी चकर जे आहे न तूं मुंहुं भरी छॾंदुसि। हल त हलड़े वञा थो। हल हल हल